या रसूल अल्लाह थियो हाल ही न छड़ियो ज़माने धिकारे असां आहियूं आका सदाई अव्हां जे सहारे थियो हाल ही न छड़ियो ज़माने धिकारे असां आहियूं आका सदाई अव्हां जे सहारे दुनिया बेवफा सारी अव्हां वफा कयो आगम खार केरे साईं अव्हां का सवाबियो दुनिया बेवफा सारी अव्हां वफा कयो आगम खार केरे साईं अव्हां का सवाबियो सदाई आवा के दिल ऐ सजन साहु सारे असां आहियूं आका सदाई अव्हां जे सहारे असां आहियूं आका सदाई अव्हां जे सहारे समूरी हयाती पंहिंजी गुनाहन में गारी थी वही जल्द पूरी जेका मिले ही अदारी समूरी हयाती पंहिंजी गुनाहन में गारी थी वही जल्द पूरी जेका मिले ही अदारी दे माफ़ मुश्किल थो हर इंसान चाहे असां आहियूं आका सदाई अव्हां जे सहारे असां आहियूं आका सदाई अव्हां जे सहारे मुसीबत मञे थी हिकिड़ी ॿियो अज़ाब बीठो असांजी कयल गुनाहन जो साईं सिलोवा मुसीबत वञे थी हिकिड़ी ॿियो अज़ाब बीठो असांजी कयल गुनाहन जो साईं सिलोवा कयो नज़र नूर वारी लायो पंहिंजे लाड़े असां आहियूं आका सदाई अव्हां जे सहारे असां आहियूं आका सदाई अव्हां जे सहारे दुआ ही सदाई मुंहिंजी रब पाक खां आहे सिधी राह ते सदाई बारी हलाए दुआ ही सदाई मुंहिंजी रब पाक खां आहे सिधी राह ते सदाई बारी हलाए सजन जी हुजे सोहबत बेअदब खां बचाए असां आहियूं आका सदाई अव्हां जे सहारे करे तोखे पारत पंहिंजी तूं इरफान में मन भरियो पियो गुनाहन में न आहे कोई गुण करे तोखे पारत पंहिंजी तूं इरफान में मन भरियो पियो गुनाहन में न आहे कोई गुण जली जोली आजिज़ बीठो अव्हां खे पुकारे असां आहियूं आका सदाई अव्हां जे सहारे असां आहियूं आका सदाई अव्हां जे सहारे लाला सिकंदर खान वीडियो स्टूडियो शिकारपुर।